सेठ तुझो तावीज़ तैयार है बाबा हाणे नजर नियाज हवाले भले करे छॾ हक बिठा फकीर न गुस्से तुंहिंजो तीर आओ फिर आओ ही नजरानो बाबा बाबा लेखे में कदें भी कुपत न कजा नजरानो पूरो हुअण जरूरी है सेठ साहब न त तावीज़ बेअसर ही बेफैज़ भी थी सघई तो आओ फकीर साईं भले घणे ॾिसो आऊं कुपत कीमत कंदुसि फकीर साईं सेठ भलो माण्हू है सेठ तोते एतबार है बाबा कुपत वारे माण्हू के फकीर परे खां सुञाणींदो आहे फकीर साईं मूंखे त की न सुञाती छा चई बाबा न फकीर साईं आऊं त चवां थो त तावीज़ के कीअं पूरणो आहे सेठ इहो कोरस जो पहिरियों तावीज़ अथई पोयां अञा नओं लिखणा पवंदा बाबा विच में नागो न पवे सेठ हाओ त ख़बर आहे इहो तावीज़ खमीस लाहे घस ते पूरणो अथई ऐं पहिरियों तावीज़ अथई इहो फकीर साईं कहिड़े टेम ते बाबा टाक मंझंदो हुजे फकीर साईं इहो कहिड़ो टेम आहे बाबा सफ़ा सिज ततल हुजे फकीर साईं जी ॻाल्हि खे सम्झ सेठ हाँ फकीर साईं सचो आहे ई टेम अहिड़ो आहे उन वक़्तु माण्हू बि कीन हूंदा बाबा हाणे ख़्यालु कजांइ फकीर वञे थो पंहिंजे वस मां हाणे हक होशियारी सेठ आऊं त वञा थो हल बाबा सेठ हल वञा थो हक अल्लाह हक अल्लाह हक सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो